मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व क़ाला अल्लाहु तआला कुल या इबादियल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामि आख़र व नुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाअन व रहमतुल लिल मुमिनीन व ला यज़ीदुज़ ज़ालिमीना इल्ला ख़सारा। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुन फ़िद दुनिया कअन्नका ग़रीबुन औ आबिरुस सबील। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मोहसिन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। वो अल्लाह पूरी कायनात जो मालिक आहे। उन अल्लाह जो पूरी कायनात जे मथां कंट्रोल आहे। उन अल्लाह मुख़्तसिर ज़िंदगी तव्हां असांखे ॾेई करे हिन जी दुनिया जी तरफ़ अल्लाह ताला मोकिलियो आहे। ये दुनिया इंतहाई नंढी ज़िंदगी आहे। आख़िरत जी तमामु वॾी ज़िंदगी अनक़रीब शुरू थियण वारी आहे। उन ज़िंदगी खे बणाइण जे लाइ अल्लाह ताला थोरे टाइम जे लाइ तव्हां असांखे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे। अहिड़ी तरह जेकी आयत मां तिलावत फ़रमाई आहे, इन आयत जे अंदरि अल्लाह ताला तमामु इंसाननि खे उहे इंसान जंहिं पंहिंजे मथां इंतिहाई तमामु वॾा गुनाहनि जो वज़न पंहिंजे मथां चाढ़े छॾियो ऐं पंहिंजे नफ़्सनि जे मथां जीअं ज़ुल्म कयो इंतिहाई ज़्यादा, अल्लाह ताला उन बंदनि खे तसली ॾिनी आहे जंहिं एतिरा गुनाह कया जो हद खां बिल्कुलु वधी विया। त बंदो जॾहिं बि कंहिं मासियत में कंहिं गुनाहनि में फासंदो आहे त अहिड़ी तरह उहो बंदो अल्लाह जी रहमत खां परे वेंदो आहे। ऐं जेतिरो बंदो अल्लाह जी रहमत खां परे थींदो त ओतिरो दुनिया जे अंदरि बि नुक़सान वारो थींदो ऐं आख़िरत जे अंदरि ओतिरो ज़िलत वारो थींदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि अल्लाह जे नबी जे चाचे खे जंहिं शहीद कयो हज़रत हमज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु खे, उन बंदे जो नालो जेको वेशी हुयो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे चाचे जी शहादत ते तमामु वॾो ग़म पहुतो जो अल्लाह जे नबी फ़रमायो त मां पंहिंजे हिकु चाचे जे बदिलो काफ़रनि जे 70 जेको आहे सरदारनि खे क़तल कराईंदासीं। एतिरो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़्यादा ग़म पहुतो। त अहिड़ी तरह जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाचे खे शहीद कयो उन जो नालो वेशी रज़ियल्लाहु ताला अन्हु हुयो। त उनखे ख़बर पई त हाणे जेको मुंहिंजा चांस बचण जा इंतिहाई घटि आहिनि, छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इंतिहाई ज़्यादा सदमो पहुतो हुयो ऐं हर हिकु सहाबी जी ख़्वाहिश इहा हुई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे असां ख़ुशि कयूं उन बंदे खे क़तल करे।
त अहिड़ी तरह वेशी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे बिल्कुलु ख़बर कन्फर्म थी करे पहुती त हाणे तुंहिंजो बचणु जेको इंतिहाई मुश्किल आहे। पोइ कंहिं जेको काफ़र ई मशवरो ॾिनो, उन मशवरो इहो ॾिनो त तव्हां वञी करे फौरी तौरु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियो, उते वञी करे इस्लाम खे क़बूलु कयो, पोइ तव्हांजी जान जेकी आहे बची वेंदी। अहिड़ी तरह वेशी रज़ी अल्लाह ताला अन्हु इहो ई अमल कयो, फौरी तौरु वियो अल्लाह जे नबी जी मजलिस में, उते वञी करे कलमो जेको आहे पढ़ियईं। तमामु वारा साहबा इन खां बावजूद बि कंट्रोल में न आया, जो तमामु वारा साहबा उथिया ऐं तलवारुनि खे कढियऊं ऐं पोइ चवंदा हिन टाइम बि असां हिनजी गर्दन लाहींदासीं। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु साहबा खे जेको कंट्रोल में हेठि विहारियो, काफ़ी साहबा हेठि विझी रहिया। पोइ अल्लाह जे नबी हुनखे पंहिंजे क़रीब कयो। अल्लाह जे नबी हुन खां पुछा कयो त मुंहिंजो चाचो जेको आहे तमामु वॾो बहादुर हुयो, तमामु वॾो ताक़तवर हुयो, तूं जेको हुनजे मथां वार कीअं कयो? त उन चयो साईं मां हिकु काफ़र जो जेको आहे न ग़ुलाम हुयुमि, मां हिकु काफ़र जो ग़ुलाम हुयुमि, मां बि पाण बि काफ़र हुयुमि, पर उन काफ़र जेको आहे मां डिमांड हिकिड़ी कई त तोखे उन टाइम असां आज़ादु कंदासीं जंहिं टाइम तूं माज़अल्लाह 3 शख़्सियत मां कंहिं हिकिड़े खे जेको आहे शहीद करे छॾे। हिकु नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात, ॿिए नंबर ते हज़रत अली साईं ऐं 3 नंबर ते हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु। कि या रसूल तव्हां ताईं त पहुचण जी मुंहिंजी बिल्कुलु ज़हन ऐं गुमान बि न पियो वञे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मां कीअं जेको आहे शहीद कंदुमि, छाजे करे तव्हांजे इर्द गिर्द में तमामु वॾा साहब आहिनि। अहिड़ी तरह हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु सां बि पहुचणु मुंहिंजी बस जी ॻाल्हि न हुई। मां इन इरादे सां निकितुमि त हज़रत अली साईं खे मां जेको शहीद कयां। पोइ जीअं जो मैदान जंग जे अंदरि पहुतासीं त तव्हां ताईं पहुचणु इंतिहाई मुश्किल, ऐं अहिड़ी तरह हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु ताईं बि पहुचणु मुश्किल, छाजे करे वॾी ज़बरदस्त तलवार पियो हलाई। मां चाहियां पियो कंहिं न कंहिं तरीक़े सां हज़रत अली साईं खे शहीद करे छॾियां, पर मां ॾिठुमि त हज़रत अली साईं जीअं तलवार हलाई पियो न त ज़बरदस्त तलवार हलाई पियो ऐं तलवार वॾी होशियारी सां हलाई पियो। त मां सोचियुमि त हाणे हज़रत अली साईं जे मथां बिल्कुलु वार मुंहिंजो न थी सघंदो। इन खां बाद में हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे जीअं मां ॾिठुमि त उहे तलवार त हलाइनि पिया, पर पोयां ऐं पासे खां ख़्यालु न पिया कनि त पोयां केरु बंदो अचे थो या केरु नथो अचे, सिर्फ़ु आॾो ई तलवार पिया हलाइनि। त मां चयुमि त बसि इन जे मथां मुंहिंजो वार हली वेंदो। त अहिड़ी तरह हिकु मां ओट खां बीह रहियुमि ऐं अहिड़ी तरह हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो पोयां मां वार कयुमि ऐं उन में जेको आहे उहो शहीद थी विया। त अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो सदमो इंतिहाई ज़्यादा पहुतो, जो वेशी इस्लाम में क़बूल थी वियो, मुस्लमान थी वियो, पोइ बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा त मुंहिंजे मजलिस जे आम्हूं साम्हूं बिल्कुलु न वेंदो कर, तोखे ॾिसंदो चाचो तो यादि अचे, मां तोखे ॾिसंदुमि मां चाचो तो यादि अचे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जॾहिं बि अचे त पोइ मुंहिंजे बिल्कुलु पोयां थी वेंदो कर, या अहिड़ी तरह कंहिं साहिब जी ओट में वेंदो कर। हाणे इहा ॻाल्हि इस्लाम जे क़बूल करण खां बाद में बि साहिबी खे ॾुखी बि लॻे। उन साहिब बि वॾा मौक़ा ॻोल्हे त यार अलाह करे अहिड़ो को मूंखे मौक़ो मिली वञे जीअं मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इंतिहाई ख़ुशि करे छॾियां। हालांकि मुस्लमान बि थियो, इन खां बावजूद बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो मुंहुं ॾिसणु जेको आहे पसंदि न कनि, छाजे करे हिकिड़ो सदमो पहुतलो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। अलाह जे नबी इस्लाम खां बाद में कंहिं खां इंतकाम कोई बि अलाह जे नबी न वरितो, पर हिकिड़ो सदमो हूंदो आहे। त उन साहिब बि तमामु वॾी कोशिशि कई। इन खां बाद में ईअं चवंदा हुआ त मुंहिंजी का बख़्शिश जेकी आहे इंतिहाई मुश्किल थींदी। पोइ क़ुर हकीम जे अलाह ताला इन आयतुनि खे नाज़िल था फरमायो, कुल या इबादी ए मुंहिंजा बानो, कुल या इबादी ए मुंहिंजा बानो अल्लज़ीन असरफ़ू अला अनफुसिहिम, जंहिं पंहिंजी जाननि जे मथां तमामु घणो जेको नुक़सानु कयो आहे, तमामु ज़्यादा जेको गुनाह कया आहिनि, अलाह ताला फरमायो उन बंदनि खे वञी करे इहा ॻाल्हि पहुचायो, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, मां अल्लाह जी रहमत खां कॾहिं बि नाउमीद न थियो, मां अल्लाह जी रहमत खां कॾहिं बि जेको आहे नाउमीद न थियो। हाणे इहा जेकी आयत आहे इहा हिकिड़े साहिबी सां ख़ासि न आहे, हे तमामु दुनिया जे इंसाननि सां ख़ासि आहे। पूरी दुनिया जे अंदरि जेके बि मुस्लमान आहिनि, ॾिसो बंदो ज़्यादा गुनाह कंदो आहे पोइ इन खां बाद में मायूस थी वेंदो आहे त यार हाणे अलाए का बख़्शिश मुंहिंजी थींदी अलाए न थींदी। हिकु 15 साल खां वठी करे शराब मां पीअंदो चवंदो त बंदो फौरी तौरु जेको आहे मायूस थी वेंदो आहे, हाणे अलाए छा थींदो मुंहिंजो। या अहिड़ी तरह पोइ ते ज़िंदगी गुज़री 15 साल सूद खाधई त बंदे जे खोपड़ी में शैतान इहा ॻाल्हि फिराईंदो, यार एॾा सारा 15 साल तूं जेको जुर्म कयो आहे, हाणे अलाह तोखे कॾहिं माफ़ु कंदो, एॾा सारा तुंहिंजा वॾा गुनाह आहिनि। या बंदे जी पोइ ते ज़िंदगी हूंदी आहे 15-20 साल खां वठी करे ज़िना जे बुरे फेल में पियल आहे,
हाणे शैतान ॾिसो ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि फिराईंदो आहे त एॾा सारा तुंहिंजा गुनाह आहिनि, तुंहिंजा गुनाह जेको आहे बिल्कुलु बि माफ़ु न थींदा। ऐं काफ़ी बंदा इन जे करे तौबा बि न कंदा आहिनि। काफ़ी माण्हू इन जे करे यानी तौबा बि न कंदा आहिनि त यार एतिरा सारा ज़्यादा गुनाह आहिनि त अलाह मुंहिंजा गुनाह इहे माफ़ु कान कंदो, इहे मुंहिंजा गुनाह माफ़ु थींदा ई न। त ॾिसो अल्लाह ताला जो पैगाम ॿुधो, अल्लाह ताला छा फ़रमायो, ए मुंहिंजा बानो कुल या इबादी, ए मुंहिंजा बानो अल्लज़ीन असरफ़ू अला अनफुसिहिम, तव्हां पंहिंजी जाननि जे मथां वॾो ज़ुल्म कयो आहे। 20 सालनि खां वठी करे शराब पीअंदा आहियो, 20 साल खां वठी करे ज़िना कंदा आहियो, या 30 सालनि खां वठी करे सूद खाईंदा आहियो, पंहिंजे नफ़्सनि जे मथां तव्हां इंतिहाई ज़ुल्म कयो आहे। पोइ अल्लाह ताला फ़रमायो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, मां अल्लाह जी रहमत खां ना उमेद थियो था, न थियो मां अल्लाह ताला जी रहमत खां ना उमेद। अचो जेको आहे मुंहिंजे रस्ते तरफ़ मोटी अचो। अलाह एतिरो भला प्रोटोकॉल इंसान खे छाजे खां, अल्लाह ताला फ़रमायो तव्हां इंसाननि खे मां अल्लाह पैदा कयो आहे। हे एतिरी ज़्यादा जेको अल्लाह ताला रिस्पेक्ट ॾिए पियो न, छाजे करे त अल्लाह ई पैदा कयो आहे। इन जे करे अल्लाह ताला वरी आसानी जो मामलो बि एतिरो कयो आहे। अल्लाह ताला फ़रमायो हलिया अचो, तव्हांजा गुनाह आहिनि त हलिया अचो। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, अल्लाह ताला छा कंदो, अल्लाह ताला तव्हांजा तमामु गुनाह जेको आहे माफ़ु करे छॾींदो। हाणे इन गुनाहनि जे अंदरि कहिड़ा गुनाह अल्लाह ताला माफ़ु कंदो, इन गुनाहनि जे अंदरि अल्लाह ताला सगीरा गुनाह माफ़ु कंदो। ॿिए नंबर ते अल्लाह ताला उहे गुनाह माफ़ु कंदो जेके हुकूकुल्लाह सां तालुक़ु रखनि पिया। मसलन तौरु तव्हां जेको 20 साल खां वठी करे नमाज़ न पढ़ी, उन 20 सालनि जे अंदरि रोज़ा बि न रखिया, यानी अल्लाह जे हक़ खे जेको आहे तव्हां खाई छॾियो, अल्लाह जे अहकाम जी तव्हां नफ़ी कई। हा अल्लाह ताला माफ़ु करणु चाहींदो, अल्लाह ताला उहे 20 साल जी नमाज़ूं माफ़ु करे छॾींदो। अल्लाह ताला हुकूकुल्लाह माफ़ु करे सघे थो। अल्लाह ताला फ़रमाए इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, मां तमामु सारा गुनाह माफ़ु कंदुमि। हिकु नंबर ते अल्लाह ताला सभु सगीरा गुनाह माफ़ु कंदो जेकॾहिं अल्लाह ताला जी दर ते मोटी अचे तौबा इस्तग़फ़ार कयो था, तौबा इस्तग़फ़ार कयो था। ॿिए नंबर ते जेके हुकूकुल्लाह सां तालुक़ु रखनि था, हिकिड़ी इबादत अल्लाह ताला तव्हांजे मथां फ़र्ज़ु कई, अल्लाह ताला ज़कात तव्हांजे मथां फ़र्ज़ु कई, अल्लाह ताला नमाज़ तव्हांजे मथां फ़र्ज़ु कई, अल्लाह ताला रोज़ा तव्हांजे मथां फ़र्ज़ु कया, तव्हां उन्हनि जे अंदरि तमामु वॾी कमी ॾेखारी। अल्लाह ताला चाहींदो, अल्लाह ताला इन तमामु जेको आहे शयुनि खे माफ़ु करे छॾींदो। यादि रहे त हिकिड़ी शइ माफ़ु न थींदी, हिकिड़ी शइ बाद में बि माफ़ु थींदी, तौबा सां बि माफ़ु न थींदी। उहा कहिड़ी आहे, हुकूकुल इबाद माफ़ु न थींदो। मथां चओ त अल्लाह ताला बसि हिकिड़ो क़ुरान हकीम जे अंदरि आयत फ़रमाए छॾी इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, तमामु गुनाह माफ़ु थींदा। इन तमामु गुनाह में अल्लाह ताला उहे गुनाह माफ़ु कंदो जेके हुकूकुल्लाह सां तालुक़ु रखनि पिया। बाक़ी हुकूकुल इबाद सां तालुक़ु रखनि पिया, उहे तव्हांखे अदायगी करणी पवंदी। हुकूकुल इबाद में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं, तव्हां माण्हू जो माल खाधो आहे, तव्हां माण्हू जा पैसा खाधा आहिनि, तव्हां माण्हुनि खे डाको हयो आहे, तव्हां माण्हुनि सां 2 नंबरी कई आहे, तव्हां माण्हुनि जो क़त्लु कयो आहे। इहे शयूं वञी करे उन बंदनि खां माफ़ी वठणी पवंदी, या उहे रक़म इस्तेमालु करणी पवंदी उन्हनि जे मथां, उन्हनि खे उन्हनि जो हक़ु ॾियणो पवंदो। पोइ अल्लाह ताला इहे शयूं जेको माफ़ु कंदो। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूर रहीम। अल्लाह ताला फ़रमाए मां जेको आहे महिरबानी बि आहियां, अहिड़ी तरह मां गुनाहनि खे माफ़ु कंदड़ बि आहियां। अचो जेको आहे मुंहिंजे रस्ते तरफ़। अहादीस जे अंदरि तमामु वॾियूं वॾियूं रिवायतूं आयूं जो अल्लाह ताला तमामु वॾे फासिक ऐं फाजिर बंदनि खे माफ़ु करे छॾियो। रिवायत हिकिड़ी बनी इसराइल जो हिकिड़ो वाक़ियो आहे। तमामु वॾी हिकिड़ी औरत, बदकार हिकिड़ी औरत हुई, ज़िना कराईंदड़ हिकिड़ी औरत हुई, उनजो पेशो ई को इहो ई हुयो। अहिड़ी तरह जॾहिं अल्लाह जी रहमत खे जोश ईंदो आहे त अल्लाह ताला पोइ ज़िंदगीअ तमामु गुनाह माफ़ु करे अल्लाह ताला जन्नत जो मामिलो करे छॾींदो आहे। उन औरत छा कयो, उन औरत अल्लाह जे मख़लूक़ जे मथां रहम कयो। बनी इसराइल जी हिकिड़ी औरत, सिर्फ़ु उन छा कयो, हिकु कुते जे मथां जेको उन रहम कयो। बनी इसराइल जी हिकिड़ी औरत कुते जे मथां रहम कयो, पाणी जेको खूह कढी करे उनखे पीआरियईं, अल्लाह ताला बख़्शिश जो मामिलो करे छॾियो। अहिड़ी तरह मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने जे अंदरि हिकु शख़्स हुयो, उहो तमामु वॾो फासिक ऐं फाजिर हुयो। इंतिहाई हुनजा गुनाह जेको आहे ज़्यादा हुया।
हुनजा गुनाह एतिरा मशहूरु थी विया पंहिंजे इलाइक़े जे अंदरि, उनजा गुनाह एतिरा पंहिंजा इलाइक़े जे अंदरि मशहूरु थी विया जो माण्हू उन खां बिल्कुलु बेज़ार थी करे उनखे पंहिंजे शहर खां कढी छॾियऊं, वञी करे हिकिड़े वीरान जॻह ते उनखे छॾे ॾिनो। काफ़ी टाइम जेको आहे गुज़रंदो रहियो, हली करे उनजी हालति अची करे मौत जे मथां बीठी उन बंदे जी। ॾिसो अल्लाह जी जॾहिं रहमत खे जोश ईंदो आहे न, पोइ अल्लाह ताला मामलो इहो अता फरमाईंदो आहे त उन बंदि चारनि तरफ़ ॾिठो, यानी ओलह जी तरफ़, ओभर जी तरफ़, ॾखिण जी तरफ़, उत्तर जी तरफ़, चारनि तरफ़ खां ॾिठईं त किथे को इंसानु बिल्कुलु नज़र नथो अचे। पोइ हिन जेको आहे पंहिंजी नज़र आसमान जी तरफ़ कई, या अल्लाह तमामु इंसान मूंखे छॾे विया आहिनि हिन टाइम, ऐं तमामु इंसान चयो त तूं जेको आहे बिल्कुलु बुरो आहे, ऐं हक़ीक़त में मां बुरो आहियां। तमामु इंसान मां सां तालुक़ ई कटे छॾियो आहे, पर या अल्लाह मुंहिंजी तुंहिंजे तरफ़ नज़र आई, या अल्लाह मुंहिंजे गुनाहनि खे जेको आहे माफ़ु कर, मां तुंहिंजी तरफ़ अचां थो, मुंहिंजे गुनाहनि खे माफ़ु कर। त अहिड़ी तरह उन ज़माने जे अंदरि मूसा अलैहिस्सलाम नबी हुयो, अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम जे मथां वही कई, उन बंदे जो रूह प्रवासी हुयो, मूसा अलैहिस्सलाम जे मथां अल्लाह ताला वही कई। अल्लाह ताला वही जे अंदरि इहो फरमायो त ए मूसा, जंगल जे अंदरि मुंहिंजो हिकु दोस्त मरी वियो आहे, जंगल जे अंदरि मुंहिंजो हिकु दोस्त मरी वियो आहे, वञी करे पंहिंजे क़ौम जे अंदरि ऐलान कर त जेको बि उन जनाज़े जे अंदरि एंट्री कंदो, शामिलु थींदो, अल्लाह ताला उनजा गुनाह माफ़ु कंदो, ऐं वञी करे उनजो तूं जनाज़ो पढ़ा। हे मूसा अलैहिस्सलाम ज़माने जे अंदरि, ऐं क़ौम जंहिंजो वई, मूसा अलैहिस्सलाम पैगाम ॾिनो, क़ौम जंहिंजो वई, ॾिठो साईं उहो ई फासिक़ फाजिर आहे, जंहिंखां बेज़ार थी करे उनखे शहर खां कढी छॾियोसीं, हे उहो ई फासिक़ ऐं फाजिर जेको आहे बंदो आहे। अल्लाह जी रहमत जॾहिं ईंदी आहे, अल्लाह जी रहमत जो जॾहिं ग़लबो थींदो आहे त अल्लाह ताला अहिड़ो मामला अता फरमाईंदो आहे। त अहिड़ी तरह बंदो गुनाह करे, इन खां बाद में गुनाह खां बाद में तौबा जेको लाज़मी आहे। हाणे तौबा असां छा खे सम्झो आहे, अॼोकी ॾींहं जे अंदरि इस्तग़फ़ार, सुभाणे वरी उहो गुनाह, त हे तौबा न आहे। कंहिं बि गुनाह खां अगरि तौबा करणी पए थी त असां तौबा खे छा खे सम्झो आहे, अस्तग़फ़िरुल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह, हिकिड़े ॾींहं जे अंदरि, सुभाणे वरी उहो ई गुनाह, त हे तौबा न आहे। तौबा जी हक़ीक़ी माना छा आहे? हक़ीक़ी तौबा जी माना इहा ई आहे त उन गुनाह जे तरफ़ क़रीब असबाब खे बि इस्तेमालु न कयो, गुनाहनि जे असबाब खे बि इस्तेमालु न कयो। मसलन तौरु ॾिसो था, जेकॾहिं अगरि कोई बि नौजवान शराब जो आदी थिए थो त उहो शराब कहिड़े तरीक़े सां पीए थो, दोस्ती ख़राबु आहे, त उन दोस्ती सां तालुक़ ई करे छॾियो, छॾे करे अगरि जेकर अहिड़ी दोस्ती सां तव्हां मेलजोल कंदो, सुभाणे वरी जेको बंदो शराब पीअंदो, त कंहिं बि नौजवान जो उन टाइम ताईं जेको तौबा क़बूल न थींदी, जंहिं टाइम इहो पकी दिलि सां पको अज़म न करे, या अला ॿीहर हे मां गुनाह कंदुमि ई न, हिकु नंबर ते। ॿिए नंबर ते दिलि जे अंदरि हिकिड़ो शर्म थिए, यार हे मां गुनाह कीअं कयो आहे, एॾो सारो मां बुरो फेल मां हिन वटि कयो कीअं आहे, दिलि जे अंदरि हया जेको आहे पैदा थिए। अमूमन ॾिसो रिवायत जे अंदरि, हदीस जे अंदरि आयो, जेकॾहिं अगरि मोमिन खां गुनाह सादिर थींदो आहे, मोमिन खां गुनाह सादिर थींदो आहे न, त मोमिन खे महसूसु ईअं थींदो आहे त मुंहिंजे मथां को पहाड़ किरी पियो आहे, उहो पंहिंजे मथां नॉर्मल गुनाह खे ई वॾो सॼे ॾींहं में जेको बोझ सम्झंदो आहे। इहा हिकिड़ी क्वालिटी आहे, ईमान जी हिकिड़ी क्वालिटी आहे। हे मोमिन जी निशानी हूंदी आहे त गुनाह थी वञे, इन खां बाद में सॼो ॾींहुं पेशेमान थींदो, यार हे मूंखां गुनाह कीअं थियो आहे, सॼो ॾींहुं जेको आहे परेशानी में, टेंशन में गुज़ारींदो, हे मोमिन जी निशानी आहे। अहिड़ी तरह फासिक़ ऐं फाजिर जी निशानी छा आहे, उहो गुनाह करे उहो कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न थींदो। छा थियो, शराब पीतो छा थियो, बिल फ़र्ज़ ज़िना थी वई छा थियो, कुझु बि न थियो। उनखे यानी भाईंदो ई न, गुनाह खे गुनाह भाईंदो ई न। यादि रहे थी, वॾो ख़तरनाक अमल आहे। अगरि कंहिंजे नौजवान जे जिस्म जे अंदरि गुनाह जो फॉल्ट पियल आहे, असां में वॾे में वॾो माशरे में इंतिहाई ज़्यादा फॉल्ट ॿुधायूं कहिड़ो आहे, उहो फॉल्ट इहो गुनाह खे गुनाह तस्लीम न कंदो आहे कोई। हिकु नॉर्मल ॻाल्हि न आहे, हे वरी ख़तरनाक ॻाल्हि आहे। गुनाह खे गुनाह कोई बि अगरि नौजवान तस्लीम न कंदो न, त इहो ईमान खे डैमेज वॾो पहुचंदो, ईमान जो ख़तरो आहे।
ईमान ज़ाया थियण जी वॾे में वॾी इहा निशानी आहे त बंदो गुनाह खे गुनाह तस्लीम न करे। बिल फ़र्ज़ कोई बि फॉल्ट जेकॾहिं ज़िंदगी जे अंदरि आहे, कोई बि गुनाह आहे त ईअं चए बंदो त यार हे कमु जेको आहे हे कमु बुछड़ो आहे, हे इंतिहाई गलीज़ कमु आहे, अलाह ताला इन कम खां मुंहिंजी जान छॾाई। यादि रहे त अलाह ताला उनखे कंहिं न कंहिं मोड़ ते फिराए करे अलाह ताला इनखे तौबा जी तौफ़ीक़ ॾींदो। केरु बंदो जेको गुनाह खे गुनाह सम्झे थो ऐं जेको गुनाह खे बिल्कुलु चए थो छाजो गुनाह आहे, हे मौलवी सिर्फ़ु डिॼाणीअ पिया आहिनि, हे रुॻो चवंदा हराम आहे हराम आहे, हे कमु हराम आहे, कोई हराम न आहे। यादि रहे त इन कौल जे अंदरि ईमान जी वञण जी वॾी जेको आहे निशानी आहे। ईमान वञण जा तमामु वॾा चांस आहिनि जो बंदो गुनाह खे गुनाह तस्लीम न करे। तव्हांजा ॿार दोस्तो, अल्लाह ताला हर हिकु गुनाह जी माफ़ी रखी आहे, अल्लाह ताला हर हिकु गुनाह जी माफ़ी रखी आहे, पर बंदो जेको तौबा इस्तग़फ़ार करे। ॾिसो, बंदे खे मौत अचे ईमान जी हालत में, हे वॾी ख़ुशनसीबी आहे। बाज़ औक़ात इहो हूंदो आहे मौत जेको आहे ख़ात्मे में ईमान ते न थींदो आहे। हिकु बंदा स्टार्टिंग में तमामु वॾा नेक मुतक़ी, तमामु वॾा परहेज़गार, हली करे रिज़ल्ट इहो निकिरंदो आहे त मौत जेको आहे उहो ईमान जे मथां न थींदो आहे। ईमान जे मथां मौत न थियो, तव्हांजी पूरी ज़िंदगी तबाह, तव्हांजी पूरी ज़िंदगी तबाह जेकॾहिं ईमान जे मथां मौत न थियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया आख़िरी हिकिड़ो एसाबा ज़मानो थो मां ॾिसां, एसाबा आख़िरी हिकिड़ो ज़मानो थो मां ॾिसां जंहिंमें सुबुह सां बंदा मुस्लमान अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो शाम जो काफ़र था थी वञनि। अल्लाह जे नबी फरमायो शाम जो मुस्लमान सुबुह सां जीअं जो बिस्तरनि खां उथंदा, अल्लाह जे नबी फरमायो काफ़र था थी वञनि। साहिबनि रीज़न पुछा कया हिननि जा, या रसूलल्लाह कहिड़े कम जे करे भला बंदनि सां अहिड़ो मामिलो जो सुबुह सां मुस्लमान शाम जो काफ़र ऐं शाम जो मुस्लमान सुबुह सां काफ़र। त अल्लाह जे नबी फरमायो इहे मुस्लमान दुनिया जे करे इस्लाम खे खपाईंदा, दुनिया जे करे इस्लाम खे खपाईंदा, दुनिया जी वैल्यू इन जे दिलि जे अंदरि, इस्लाम जी कंहिं क़िस्म जी काई बि वैल्यू न। ये ज़ाहिरी तौर में जेको मुस्लमान हूंदा, पर अंदरि जे एतबार सां अल्लाह जे नबी फरमायो इहे मुस्लमान न हूंदा। त ईमान ज़ाया थियण जा तमामु वॾा ख़तरा आहिनि। त बंदो हर हिकु टाइम इस्तग़फ़ार ऐं तौबा करे। असां मायूस थी वेंदा आहियूं न, यार अल्लाह ताला मुंहिंजी न ॿुधंदो, मां इंतिहाई वॾो गुनाहगार आहियां, मुंहिंजी अल्लाह ताला कॾहिं ॿुधंदो। हाणे एॾा सारा गुनाह, हाणे तौबा बि नथो कयां, बसि एॾा सारा ज़्यादा गुनाह आहिनि त हाणे तौबा छा जी, हाणे तौबा न कंदुमि, बसि हाणे जेकी ज़िंदगी गुज़री ॾिठो वेंदो, बसि त हे ख़तरनाक कमु आहे, कुझु ॾिठो न वेंदो अॻिते। त हिते जेको ज़बान इस्तेमालु थींदी न अॻिते ॾिठो वेंदो, यकीन करे का हिकिड़ी शइ में ॾिसी न सघंदो अॻिते। केतिरा बि गुनाह थी विया आहिनि त अल्लाह ताला तौबा इस्तग़फ़ार जो टाइम रखियो आहे हिते। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां पुछा कयूं, मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां पुछा कयो, अल्लाह जंहिं तोखे नेक बंदो बि जेको आहे पुकारे, अहिड़ी तरह गुनाहगार बि तोखे पुकारे, त या अल्लाह पहिरियों जेको दुआ कंहिंजी क़बूल थो करे। हिकु बंदो नेक थो खे छॾे ऐं ॿिए नंबर ते हिकु गुनाहगार बंदो बि छॾे, त फौरी तौरु कंहिंखे जवाबु थो ॾिए। त अल्लाह ताला छा फरमायो, अल्लाह ताला फरमायो गुनाहगार खे पहिरियों जवाबु ॾींदो आहियां, गुनाहगार खे त पहिरियों जवाबु ॾींदो आहियां। हाणे असां छा चवंदा आहियूं, असां त यार अल्लाह ताला मुंहिंजी ॿुधंदो ई न, मां मायूस थी वेंदुमि मगई त अल्लाह मुंहिंजी न ॿुधंदो। त अल्लाह ताला छा फरमायो, गुनाहगार खे पहिरियों जवाबु ॾींदो आहियां। त मूसा अलैहि सलाम फरमायो अल्लाह इहो कीअं भला? त अल्लाह ताला फरमायो जेको नेक बंदो मूंखे छॾींदो आहे न, त उनजे आॾो उनजो तहजुद पियो हूंदो आहे, उनजे आॾो उनजी नमाज़ पई हूंदी आहे, उनजे आॾो उनजो हज पियो हूंदो आहे, ज़कात पई हूंदी आहे, ज़िकिर पियो हूंदो आहे, त उनजी दिलि खे तस्दीक हूंदी आहे त एॾी सारी नेकी आहे, अल्लाह ताला दुआ क़बूल कंदो। ऐं जॾहिं गुनाहगार को बंदो मूंखे छॾंदो त उनजे आॾो का शइ बि जेको नेकी न हूंदी आहे, कंहिं क़िस्म जी काई नेकी न हूंदी आहे। ऐं ईअं ई जेको आहे तवकल करे मूंखे छॾींदो आहे, त पहिरियों जेको आहे जवाबु गुनाहगार बंदे खे ॾींदो आहियां ऐं पोइ जेको आहे नेक बंदे खे ॾींदो आहियां। तव्हांजे ॿार दोस्तो रुजू करे वठूं, अल्लाह ताला टाइम जेको न उहो बिल्कुलु थोरो टाइम ॾिनो आहे, इहो अनकरीब जेको टाइम ख़लासु तव्हां ऐं असांखां थी वेंदो, अनकरीब इहो टाइम वेंदो, इन खां बाद में टाइम दोबारा न मिलंदो।
इंतहाई जेको आहे उहो कलील ज़िंदगी आहे, थोरी हिकु ज़िंदगी आहे। हे ज़िंदगी जा चांस जेको आहे रोज़ानो न मिलंदा आहिनि, हे बार बार जेको आहे न मिलंदा आहिनि। अहिड़ी तरह कोई गुनाहगार बंदो जेकॾहिं अगरि तौबा इस्तग़फ़ार कंदो आहे त बाज़ रिवायत में आयो त अल्लाह ताला अर्श खे सिंगारे छॾींदो आहे, अल्लाह ताला पूरे अर्श खे रोशन करे छॾींदो आहे। ऐं हिकु ऐलान थींदो आहे, अल्लाह ताला फरमाईंदो आहे अॼु मुंहिंजे हिकु बंदे मां सां सुलह करे छॾी आहे। हे रिवायतुनि जे अंदरि आहिनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कोई बंदो अगरि अल्लाह जी तरफ़ हिकिड़ो क़दम खणे थो त अहिड़ी तरह अल्लाह ताला जी रहमत उन जे तरफ़ ज़्यादा जेको माइल थिए थी। अगरि जेकॾहिं अल्लाह जे तरफ़ हलंदो अचे थो त अहिड़ी तरह अल्लाह जी ज़ात न, अल्लाह जी रहमत उन जे तरफ़ दौड़ लॻाईंदी आहे। अल्लाह जी रहमत दौड़ लॻाईंदी, छाजे करे इहे सभु मामला अचनि था पेश भला? अहादीस जे अंदरि छाजे करे इहे मामला सभु पेश अचनि था? इहे इन करे त तव्हां इंसाननि खे अल्लाह पैदा कयो आहे ऐं अल्लाह मोहबत थो करे पंहिंजे बंदनि सां। अल्लाह जे नबी ज़माने में माल गनीमत आयो, साहबा जंग खे हिकिड़ी फतह करे जी जो मोटी आया आहिनि त पोइ माल गनीमत आयो। पोइ उन माल गनीमत जे अंदरि हिकिड़ी औरत बि आई, उहो औरत इंतिहाई परेशान हुई, इंतिहाई ज़्यादा परेशान हुई। इन खां बाद में चंद जीअं जो मिंट गुज़रिया, उहो काफ़िले खे पूरे खे ॾिसे पई, हेॾो हेॾो छकणे पई। इन खां बाद में साहिबनि ॾिठो, इन खां बाद में हिकु नंढो जेको ॿारु आयो, उनखे औरत पकिड़े करे ॾाढो जेको भाकुर पाइण ऐं चुमी ॾियणु शुरू थी वई। त साहबा जी तरफ़ अल्लाह जे नबी साहबा जी तरफ़ जेको फोकस करायो, हे साहबा हिन औरत खे ॾिसो, ॾिसो के थी आई आहे। इन खां बाद में पंहिंजो बिल्कुलु टेंशन नथस, हाणे मुंहिंजो छा थींदो? पंहिंजी औलाद जी जेको फ़िक्र आहे, केतिरी औलाद सां मोहबत थी करे। औलाद जिन जो भाकुर पाइण खां शुरू थी वई, अहिड़ी तरह चुमी ॾियण खां शुरू थी वई। अल्लाह जे नबी फरमायो इन तरह थोरो फोकस कयो। इन औरत खां इन माउ खां अल्लाह पंहिंजे बंदे सां 70 हिसा ज़्यादा मोहबत थो करे। 70 माउनि खां जेको ज़्यादा मोहबत थो करे। त अहिड़ी तरह 70 माउ खां अल्लाह ताला ज़्यादा जो मोहबत करे थो त हिकिड़ो सुवाल थो पैदा थिए त पोइ इहे बंदा जहन्नम में छो वेंदा? त जहन्नम में अल्लाह न पियो मोकिले, जहन्नम में अल्लाह ताला न पियो मोकिले, असां पाण जेको जहन्नम जी तरफ़ दौड़ पिया लॻायूं। अल्लाह ताला साफ़ फरमाए छॾियो क़ुरान हकीम जे अंदरि, टू द पॉइंट पूरो अल्लाह ताला हवालो ॾेई छॾियो त मौत खां बाद में हिकिड़ी ज़िंदगी आहे, हिकिड़ी आला क्वालिटी जी ज़िंदगी आहे, जन्नती हिकिड़ी ज़िंदगी आहे, हिकिड़ी जहन्नम जी ज़िंदगी आहे, उनखे बणायो। उहा तव्हांजी ज़िंदगी कीअं बणबी? अल्लाह ताला फरमाए मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा कयो। जीअं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा कंदो, अल्लाह ताला फरमाए पोइ मां तव्हां सां मोहबत कंदुमि। क़ुरान हकीम में अल्लाह ताला ईअं फरमायो, जेकॾहिं तव्हां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा कंदव न, पोइ छा थींदो त मां अल्लाह तव्हां सां मोहबत कंदुमि। ऐं जेकॾहिं अगरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा बिल्कुलु बि नथा कयो, यादि रहे त मां अल्लाह तव्हां सां मोहबत न कंदोमांव। मां अल्लाह जी जेकॾहिं मोहबत हासिलु करणु चाहियो था, तमामु दुनिया जा इंसान चवंदा त अल्लाह सां मोहबत करे, अल्लाह सां मोहबत करे, त मामूलो छा थियणो पवंदो? अल्लाह ताला फरमायो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा करणी पवंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर हिकु कौल फेल असांजे मथां ईअं लाज़िमी आहे जंहिंजो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम कयो, जीअं क़ुर जो अहकाम असांजे मथां लाज़िमी आहे। अतीउल्लाह वर रसूल, अहिड़ी तरह इताअत अल्लाह ताला फरमायो मां अल्लाह जी कयो, अहिड़ी तरह मां सां गॾु रसूल जी बि इताअत कयो। जीअं अल्लाह जी इताअत लाज़िमी आहे, अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इताअत बि लाज़िमी आहे। अगरि तव्हां चओ था असां अल्लाह सां मोहबत कयूं था, अगरि कोई बि बंदो चए थो असां अल्लाह सां मोहबत कयूं था, त उनजी ज़िंदगी ॾिसो। जेकॾहिं ज़िंदगी अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारा तरीक़ा इस्तेमालु करे थो, त हक़ीक़त में इहो पंहिंजी दवा में सचो आहे। हक़ीक़त में पंहिंजी दवा में सचो आहे। जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़ा ज़िंदगी जे अंदरि आहिनि ई न, त इहो बंदो कूड़ो आहे, ये बिल्कुलु कूड़ो आहे।
अल्लाह जी मोहबत, अल्लाह जी मार्फत तॾहिं थींदी जॾहिं जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बंदो इतायत कंदो। ऐं उहा इतायत जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साबिन करे ॾेखारी। उहा इतायत तव्हां असां खां निकिरी वई आहे। असांजो माहौल, असांजा रिश्तेदार, असांजा कबीला असांखे शरीयत ते हलण जे लाइ इंतिहाई मजबूर था कनि। इंतिहाई माशरो असांजो जेको आहे न, जेकॾहिं अगरि दीनी फील्ड खे इस्तेमालु कयो तव्हांजा चङा भला रिश्तेदार नाराज़ थी वेंदा। इंतिहाई तव्हांजा क्लोज़ जेको रिश्तेदार नाराज़ थी वेंदा। त कोई टेंशन न आहे, भले नाराज़ थियनि। क़ुरान हकीम में अलाह ताला तमामु वॾो अदब ॿुधायो। कहिड़े कहिड़े रिश्तनि जो अदब कयो। अलाह ताला फरमाए सभ खां पहिरियां तव्हां इंसान जे मथां हक़ जेको आहे मां अलाह जो हक़ आहे। इन खां बाद में ज़्यादा हक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। इन खां पोइ ज़्यादा हक़ तव्हांजे पीउ माउ जो आहे। यादि रहे त पीउ माउ जी फरमाबरदारी कयो, भले उहे काफ़िर हुजनि, उन्हनि जी इतायत कयो। अलाह ताला फरमाए उन टाइम बिल्कुलु उन्हनि जी इतायत न कजो जंहिं टाइम मां अलाह जे अहकाम खां तव्हांखे रोकिनि। कंहिं क़िस्म जी काई जेको आहे इतायत उन टाइम न कजो जंहिं टाइम तव्हांजा वालिद तव्हांखे दीन इस्लाम खां रोकिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि ज़माने जे अंदरि हिकिड़े साहबी जेको मुस्लमान थियो, साहबी हिकु मुस्लमान थियो। उन साहबी जी जेको घरवारी, उन साहबी जी माउ जेकी हुई उहा इंतिहाई जेको तेज़ तबियत हुई। उन चयो तूं हाणे मुस्लमान थियो न, हाणे मां पाण खे मारे छॾींदुमि ऐं तोखे मुंहिंजे क़बीले वारा माउ जो क़ातिल चवंदा। बहितर इन में आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां जेको तूं ईमान आंदो आहे न, चयो त मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां ईमान बिल्कुलु बि न आंदो आहे, मां रुजू थो कयां। उन साहबी जा इहा ॻाल्हि जेकी आहे मुश्किल लॻी। सिधो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में विया। या रसूल अमर जेको ईअं बिल्कुलु चयो आहे, इस्लाम खां त मां बिल्कुलु हथु न खणंदुमि, पर अमर चई मां पाण खे ॿधी करे हिकु थंबे सां ऐं उस ते ॿधी छॾींदुमि, बिल्कुलु मानी बि न खाईंदुमि, पाणी बि न पीअंदुमि। ऐं सुभाणे जीअं जो मां मरी वेंदुमि न, इन खां बाद में मुंहिंजे क़बीले वारा तोखे मुंहिंजो क़ातिल चवंदा। त अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सभ खां पहिरियां बंदे जे मथां वॾे में वॾो हक़ अल्लाह जो आहे। इन खां बाद में मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। पोइ जेको आहे वालिदैन सां बहितरीनु जेको सुलूक अचे थो। अल्लाह जी नबी फरमायो उन जो अदब कर, उन सां इख़लास सां पेश अचे। बाक़ी इस्लाम खां जेको आहे कंहिं क़िस्म जी काई जेको आहे इजाज़त न आहे जो तूं इस्लाम खां जेको आहे फिरी वञु। हुन साहिबी चयो या रसूल अल्लाह बिल्कुलु मां इस्लाम खां न फिरंदुमि, पर अमर जेको आहे मूंखे मजबूर थी करे। अल्लाह जी नबी फरमायो तुंहिंजी अमर तोखे पाण खे जेको आहे क़तल न कंदी, भले चवेसि वञी करे पाण खे ॿधी करे अचनि। हे साईं चंदो त कीअं चंदो ॾेई वियो? मां चंदा ई लॻंदो या ॾियो ॾींहं में साईं? त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तोखे तुंहिंजी जेकी माउ आहे उहा पाण खे जेको आहे क़तल बिल्कुलु न कंदी। तूं अल्लाह जी फरमाबरदारी कर, अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमाबरदारी कर। उन माउ जेको उनखे पाण खे जेको आहे न थंबे में ॿधी छॾियो कुझु टाइम ताईं, यानी हिकिड़ो ॾींहुं कुझु गुज़री वियो, ॾींहं जो चङो हिसो मानी बि न खाधई, पाणी बि न पीतई। इन खां बाद में जॾहिं बुख जेको आहे शिदत सां लॻी ऐं उन जेको शिदत सां लॻी, इन खां बाद में चवंदो बिल्कुलु मूंखे हाणे छोड़े छॾियो, मूंखे छोड़े छॾियो। पुट खे जीअं वञी करे तूं भले मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां ईमान आणे थो, बिल्कुलु आण, पर मुंहिंजी जान जेको वञे थी हाणे। त अहिड़ी तरह इस्लाम जेको आहे हुस्न सुलूक ॾिनो। पीउ सां बहितर इख़लाक़ सां पेश अचो, माउ सां इंतिहाई बहितरीन इख़लाक़ सां पेश अचो, भले काफ़र ई छो न हुजनि, पर यादि रहे त जेकॾहिं अगरि तव्हांजा पीउ माउ तव्हांखे इस्लाम खां रोकीनि। हाणे साईं पीउ चए थो ॾाढी न रख, माउ चए थी ॾाढी रखंदे माण्हू तालिबान चेक तो खणी वेंदा, ॾाढी रखण सां बंदि तालिबान थो थी वञे, ॾाढी रखण सां हे इंसल्ट थिए थी यार मुआशरे जे अंदरि। माण्हू चवंदा यार तूं केरु आहे, तूं दहशत गर्द आहे। यादि रहे त केतिरा बि भले माण्हू लेबल ॿुधाइनि, माण्हू भले तव्हांखे चवनि था तालिबान, अगरि कोई चवनि ॾाढी रखण तव्हां तालिबान जो, चओ मां तालिबान ई आहियां। अॼु जेको तालिबान चई करे असांखां ॾाढी कटाइनि, सुभाणे चवंदा इहो कलमो जेको आहे उहो कलमो बि तालिबान जो आहे, पोइ छा असां कलमो बि छॾींदासीं? त मुआशरे खे ॾिसी करे असां ज़िंदगी गुज़ारियूं था। अबे चओ ॾाढी न रख, मां ॾाढी न रखियमि, मां चओ तूं ॾाढी न रख, मां ॾाढी न रखियमि। घरवारी चओ, वॾी ॻाल्हि आहे, माण्हुनि खां काफ़ियुनि दोस्तनि चओ घरवारी या फरमाइश करे थी ॾाढी न रख, यार कहिड़े क़िस्म जो पोइ तूं जेको आहे मर्द आहे।
कहिड़े क़िस्म जो? यार इहो मर्द आहे जेको घरवारी चए थी तूं दाढ़ी न रख। हे त मर्द खे क़ुर हकीम अल्लाह ताला छा फरमायो, अर रिजालु क़वामून अलन निसाई। तव्हां मर्द हाकिम आहे औरतुनि जे मथां। तव्हां मर्द चयो तव्हां हाकिम आहे औरतुनि जे मथां। औरतुनि जी इताद थोरी हलंदी भला, औरतुनि जी बिल्कुलु बि इताद न हलंदी। अगरि जेकॾहिं का घरवारी चए थी न त दाढ़ी जेको आहे पंहिंजे मुड़ुस खे चए थी दाढ़ी तूं कटाईंदो कर, दाढ़ी सां मूंखे बहितर नथो लॻे, त घरवारी खे पहिरियों सम्झाइण जी कोशिशि कयो, सम्झाइण जी कोशिशि कयो त हे दाढ़ी जेकी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुनत आहे ऐं इस्लाम जो तमामु वॾो जेको आहे शियार बि आहे। दाढ़ी जेको मां बिल्कुलु न कटाईंदुमि। अगरि चए त बिल्कुलु मां तोसां रहणु नथी चाहियां त उन घरवारी खे छॾे बि ॾियो बिल्कुलु। हाणे कोई चवंदो साईं जज़्बात में तव्हां इहा ॻाल्हि था कयो त घरवारी खे जेको छॾे ॾियनि, तलाक ॾियणी पवे। ॾिसो इहा घरवारी जेकॾहिं अगरि दाढ़ी जे मथां आदी आहे न, सुभाणे इस्लाम जे ॿियनि कमनि खां बि तव्हांखे रोकींदी। इस्लाम जे ॿियनि कमनि खां बि तव्हांखे इंतिहाई जेको आहे ज़्यादा नुक़सान में पहुचाईंदी। अॼु घरवारी चए थी दाढ़ी न रख, सुभाणे घरवारी चवंदी रोज़ो बि न रख, ॿिए ॾाॾे चवंदी त जुमो नमाज़ बि न पढ़जांइ। हालांकि अॻिते त इनशा अल्लाह का बि औरत न चवंदी, मुस्लमान जी का जेकी न्याणी हूंदी न उहा बिल्कुलु इहा मुतालबो न कंदी, पर माशरे जे अंदरि इहा थोरी घणी ॻाल्हि हले थी त घरवारियूं चवंदियूं जेको दाढ़ी न रख। यादि रहे त सभिनी खां ज़्यादा में ज़्यादा असांजे मथां जेको हक़ु आहे न उहो अल्लाह ताला जो आहे। छाजे करे? अल्लाह असांखे पैदा कयो, जवानी अल्लाह ॾिनी, सोच अल्लाह ॾिनी, अकुलु अल्लाह ॾिनो, सम्झ अल्लाह ॾिनी, हुस्न जेको अल्लाह ॾिनो। यार हे तमामु शयूं अल्लाह जूं ॾिनल आहिनि। त बंदो अल्लाह जी नाफ़रमानी न करे, अल्लाह जी नाफ़रमानी कंदो त बंदो दुनिया में बि नुक़सानु ॾिसंदो, आख़िरत में बि नुक़सानु ॾिसंदो, ऐं दुनिया में बि ज़िलत ॾिसंदो, आख़िरत में बि ज़िलत ॾिसंदो। त क़ुर हकीम जे हर हिकु हुकुम जे मथां बंदे जी भलाई रखियलु आहे। क़ुर हकीम जे हर हिकु हुकुम जे मथां बंदे जी भलाई रखियलु आहे। अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर हिकु कौल जे अंदरि इंसान जी भलाई रखियलु आहे। भले जेको मुंहिंजो ज़हन न कमु करे, भले जेको मुंहिंजो अकुलु तस्लीम हिन ॻाल्हि खे न करे, त हक़ीक़त में इन जे अंदरि भलाई रखियलु आहे। मां ईअं चवां त मुंहिंजी खोपड़ी जेकी आहे ख़राबु आहे, मुंहिंजो ज़हन जेको आहे ख़राबु आहे, जो मुंहिंजो ज़हन इन आयत खे सम्झी नथो सघे, मुंहिंजो ज़हन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन फ़ेल इन कौल खे सम्झी नथो सघे, मुंहिंजो ज़हन ख़राबु आहे। मां पंहिंजे ज़हन जो वञी करे किथे इलाजु करायां त क़ुर जो जेको हुकुम अचे, अहिड़ी तरह हदीस जो जेको हुकुम अचे, अखियूं बूटे करे उनजे मथां असां लबैक चवण वारा थी वञूं। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पाणी बाबा भरे थो। साईं सभु मख़लूक़ात जे मथां मौत ईंदो, छा इज़राइल इस्लाम जे मथां बि मौत ईंदो? बिल्कुलु साईं, पूरी काइनात जे अंदरि जेकी मख़लूक़ात आहे, पूरी काइनात जे अंदरि जेकी मख़लूक़ात आहे उन सभिनी जे मथां मौत ईंदो। रिवायतुनि में बिल्कुलु अचे थो त जॾहिं तमामु इंसान मरी वेंदा, इन खां बाद में फ़रिश्तनि जे मथां मौत ईंदो। पहिरियां आसमान जा फ़रिश्ता क्लियर थींदा, ॿिए जा टे जा, यानी सभई फ़रिश्तनि जे मथां मौत ईंदो वेंदो। इन खां बाद में जिब्रील अमीन ते बि मौत ईंदो, इसराफ़ील ते बि मौत ईंदो, मीकाइल ते बि मौत ईंदो। हली करे इन ॻाल्हि ते हदीस में इशारो आयो त मलकल मौत ते बि मौत ईंदो। जेको इज़राइल इस्लाम तमामु इंसाननि जा रूह कब्ज़ो करे न, त इन इज़राइल इस्लाम जे मथां बि मौत ईंदो। क़ुर हकीम जी हिकिड़ी आयत आहे, कुल्लु मन अलैहा फ़ान, पूरी काइनात में सभु मख़लूक़ात फ़ना थी वेंदी। फ़ना मां छा मतिलबु आहे? यानी उहा पंहिंजी असली क्वालिटी में न रहंदा। असली क्वालिटी कीअं? हाणे हिन टाइम असां पंहिंजी असली क्वालिटी में बीठा आहियूं। मुंहिंजो जिस्म आहे, जिस्म जे अंदरि रूह पियल आहे, हाणे हे असली क्वालिटी में हलूं पियो। पर अल्लाह ताला फ़रमायो तमामु मख़लूक़ात सभु फ़ना थींदियूं। फ़ना मां मतिलबु इहो आहे त मुंहिंजी असली क्वालिटी न रहंदी। यानी मुंहिंजो जिस्म त जेको क़बर में पियो हूंदो, पर जिस्म जे अंदरि रूह न हूंदो, या जिस्म कुझु टाइम खां बाद में बिल्कुलु ख़तमु थी वेंदो। त साईं पूरी काइनात जे अंदरि तमामु इंसाननि जे मथां मौत, फ़रिश्तनि जे मथां मौत, हता की अल्लाह खां अलावा जेको कुझु बि हिन काइनात जे अंदरि आहे, जेको बि काइनात जे अंदरि जेको नज़र अचे थो, उहो सभु कुझु जेको आहे फ़ना थींदो। इन जो इशारो क़ुर हकीम में बि आहे, अहिड़ी तरह अहादीस मां बि काफ़ी हिसे मां इहे ॻाल्हियूं मिलनि पियूं। साईं ट्रेज़र NFT जे बारे में कुझु उलमा इन जे नफ़े खे हलाल चवनि था,
इन जी हक़ीक़त छा आहे? बिल्कुलु कूड़ आहे। ट्रेज़र NFT खां जेके नौजवान पैसा कमाइनि था, कंहिं बि उलमा इन जे नफ़े खे हलाल करणु न ॾिनो आहे। इहा आलमनि जे मथां कूड़ आहे। बिल्कुलु हिकिड़ो कोई आलिम न आहे जंहिं अची करे मीडिया ते इहा क्लिप जारी कई हुजे त NFT खां पैसा कमाइणु हलाल आहे। कोई बि आलिम न आहे। दर्जननि जे एतबार सां उलमा इन खे हराम करार ॾिनो आहे। दर्जननि जे एतबार सां जामिया बिनूरी आलमिया तमामु वॾा सीनियर मुफ़्ती इन जे अंदरि आहिनि, उन्हनि चयो त इहे हराम आहे बिल्कुलु। बाक़ी हिकिड़े मुफ़्ती या हिकिड़े कंहिं आलिम इहा ॻाल्हि न कई त इन खे इस्तेमालु करण खां नफ़ो जेको मिले थो या जेकी कमाई थिए थी इहो जाइज़ आहे, हिलाल आहे। हे कंहिं बि उलमा जेको आहे इन जी गुंजाइश या इन खे हलाल न करणु न ॾिनो आहे बिल्कुलु। हे असांजा नौजवान, मां चवंदो जेको अगरि फॉल्ट कंहिं नौजवान पियल आहे न गुनाह जो, पोइ उनखे ज़ोरी हिलाल करण जी कोशिशि कंदा, ज़ोरी उनखे हिलाल करण जी कोशिशि कंदा। हे यार हिलाल आहे, हे हिलाल आहे, हे हिलाल आहे। ॾिसो मां हिकिड़ी ॻाल्हि वरी पहिरियों बि दोहराई, मां वरी बि दोहरायां थो। हिकिड़ो गुनाह आहे, उन गुनाह खे गुनाह तस्लीम कयो। NFT में जेके लॻल आहिनि न, जेके असां नौजवान जेके पैसा कमाइनि था न, बिल फ़र्ज़ जेकॾहिं अगरि तव्हां इस्तेमालु कयो था, चओ त हे गुनाह आहे। अगरि चवंदा न गुनाह ई न आहे, पोइ हे ईमान जो ख़तरो अथव, ईमान जो ख़तरो आहे। इन जे बारे में ज़्यादा मुफ़्तियुनि फ़तवा ॾिनी त हराम आहे। कुझु मुफ़्ती ख़ामोश आहिनि, उन्हनि जो असां इन बारे में को जवाबु न ॾींदासीं। न असां जेको आहे हिन खे हलाल था चऊं, न ई असां हिन खे हराम था चऊं, असां ख़ामोशी इख़्तियार। बाक़ी ज़्यादा तादाद में जेके मुफ़्ती आहिनि उन्हनि चयो त इहा शइ इन खे इस्तेमालु ई करणु नाजाइज़ ऐं ग़लति आहे। इन खां बाद में असांजे नौजवान जी खोपड़ी बाद में बि नथी खुले। ज़ोरी लॻा पिया आहिनि साईं हे जेको हलाल आहे, हे जेको हलाल आहे। यार तव्हां मुस्लमान कहिड़े स्टेट ते वञी करे बीठा आहियो? कहिड़े स्टेट ते? हे उहे बंदा जंहिंखां तव्हां अगरि सुवाल कयो न उनखे कंप्लीट नमाज़ न ईंदी। जेके NFT जे बारे में ताईद में लॻा पिया आहिनि, कंप्लीट नमाज़ न ईंदी। हो असां था मुतालबो कंदा साईं हे जाइज़ कारोबार आहे। ॾिसो हिकिड़ी फील्ड हूंदी आहे, पेप्सी जी बोतल आहे, उन पेप्सी जी बोतल मां पेप्सी बोतल ॿाहिरि कढूं असां, उन पेप्सी बोतल जे अंदरि शराब खे एंट्री कयूं। तव्हां ॿुधायो इहा हाणे पेप्सी बोतल हलाल आहे? कोई चए साईं हे ॾिसो स्टीकर जो लॻल आहे, हे स्टीकर लॻल आहे, हे त पेप्सी बोतल आहे। सर स्टीकर लॻण सां इहा पेप्सी बोतल न आहे, इन जे अंदरि क्वालिटी खे ॾिठो वेंदो। त हिन टाइम सेम ईअं ई आहे। हे NFT खे जेको बि हिन टाइम साम्हूं रूल अचनि था न, इहो हिकिड़ो लेबल ॾेखारे करे उन जे अंदरि जेकी बि अगरि कमाई आहे, जेकी बि शइ आहे, उहा बिल्कुलु हराम आहे, बिल्कुलु हराम आहे। इन खे इस्तेमालु करणी जेको आहे बिल्कुलु ग़लति आहे। मां चवंदो अगरि कोई बि नौजवान इस्तेमालु करे थो, इन खे पोइ बि ग़लति सम्झो, इन खे पोइ बि ग़लति सम्झो। अगरि ग़लति सम्झंदो त अलाह ताला तव्हांखे तौबा ई जेको तौफ़ीक़ ॾींदो। पर हिकिड़ो बंदो चए त न साईं छाजो हे हराम आहे, हे त बिल्कुलु हलाल आहे, त यादि रहे त इहो ईमान जे ज़ाया थियण जी तमामु वॾी निशानी आहे। हे असांजा नौजवान शदादकोट जे अंदरि काफ़ी जेको आहे हिन फेल जे अंदरि लॻल आहिनि। अलाह ताला तमामु साथियुनि खे सम्झ नसीब था फ़रमाए। साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शजरा नसब रिवायतुनि मां केसि ताईं मिले थो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शजरा नसब अहादीस मां बिन अदनान ताईं मिले थो। शजरा नसब उनखे चइबो आहे जो मसलन तौरु मुंहिंजो नालो मुजीब रहमान आहे, ऐं इन खां बाद में मुंहिंजे पीउ जो नालो अब्दुर रहमान आहे, मुंहिंजे पीउ जे पीउ जो नालो मुहम्मद आहे। त ईअं ई जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शजरा नसब आहे, याने ॾाॾनि जा पोइ नाला, उहे रिवायती अंदरि जेके अचनि था न, हिकिड़ो ॾिसो काफ़ी उलमा आदम अलैहिस्सलाम ताईं ॿुधाईंदा आहिनि, काफ़ी उलमा आदम अलैहिस्सलाम ताईं ॿुधाईंदा आहिनि। आदम अलैहिस्सलाम ताईं जेकी रिवायत आहे उहा रिवायत इंतिहाई कमज़ोर आहे। बाक़ी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुंहिंजो नसब जेको आहे उहो बिन अदनान ताईं वञे थो। उन जे अंदरि उलमा ॿुधायो मोहम्मद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब बिन हाशिम बिन अब्द मुनाफ बिन कुसई बिन किलाब बिन मुर्रा बिन काब बिन लुवई बिन गालिब बिन फ़हर बिन मालिक बिन किनाना बिन खुज़ैमा बिन मुदरिका बिन इलियास बिन मुज़र बिन नज़र बिन मुअद बिन अदनान। हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोइ ॾाॾनि जा नाला आहिनि, यानी मोहम्मद बिन अब्दुल्लाह, अब्दुल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पीउ नालो, बिन अब्दुल मुत्तलिब ॾाॾे नालो, बिन हाशिम पर ॾाॾे नालो। ईअं ई जेको रिवायतुनि में अचे थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नसब जेको वञे थो न बिन अदनान ताईं वञे थो। आदम अलैहिस्सलाम ताईं बि मौलाना तारिक इब्न साहब बयानु कंदो आहे, पर उलमा ॿुधायो त इहो जेको आदम अलैहिस्सलाम ताईं आहे न बिल्कुलु कमज़ोर जेकी रिवायत आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो
मुंहिंजो जेको शजर नसब वञे थो बिन अदनान ताईं वञे थो, इन खां अॻिते जेको नथो वञे, यानी आहे साईं, पर उहो रिवायतनि जे अंदरि कन्फर्म न आहे। छो त हर हिकु इंसानु यानी कंहिं इंसान खां त पैदा थियल आहे न। मां जो हिन टाइम वेठो आहियां त मुंहिंजो पीउ अब्दुर रहमान, इन खां बाद में अब्दुर रहमान जो पीउ मोहम्मद, असांजो ॾाॾे जो नालो मोहम्मद ख़ान आहे। इन खां बाद में इहो जेकॾहिं अगरि असां ईअं पोइ ते वेंदासीं आदम अलैहिस्सलाम ताईं त यकीन तौर ते हूंदो ई हूंदो, तव्हां सभिनी इंसाननि जो, यानी हिन टाइम खणी असांखे यादि न आहे, वधि में वधि ॾाॾे जो जेको नालो यादि आहे। अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजो जेको शजर नसब आहे उहो बिन अदनान ताईं जेको वञे थो, त इहा ई रिवाज जेकी आहे बिल्कुलु मज़बूत रिवायत आहे। साईं, हिकु मिल्कियत ते ॿिनि धुरनि जो तकरार हले थो, छा कंहिं बि हिक जी रज़ामंदी खां बग़ैर उन ते मस्जिद तामीरात करणु कीअं आहे? न साईं, बिल्कुलु इन ते मस्जिद तामीरात करणु ग़लति अमल आहे। को फॾे वारो प्लाट आहे या अहिड़ी का प्रॉपर्टी जंहिं ते ॿिनि माण्हुनि जो झेड़ो थो हले, त कोई माण्हू तकड़ करे इन में मस्जिद तामीरात कराए, साईं अल्लाह जो घरु आहे, न न बिल्कुलु न। मस्जिद उन शइ ते तामीरात कराई वेंदी जंहिंमें को फॾे जो शुबो ई न आहे, कब्ज़े जी ज़मीन ई न आहे, उन शइ ते मस्जिद जेको आहे तामीरात कराई वेंदी। बिलफर कब्ज़े जी ज़मीन आहे, उन ते उलमा फरमाइनि उन में नमाज़ पाणी जेको मुनासिबु न आहे मस्जिद में। कब्ज़े वारी ज़मीन ते तव्हां मस्जिद तामीरात कराई, या फॾे वारी ज़मीन आहे उन ते तव्हां मस्जिद तामीरात कराई, त उलमा फरमायो इन जे अंदरि नमाज़ पढ़णु मुनासिबु ई न आहे। उन मस्जिद जे अंदरि नमाज़ पढ़णु बिल्कुलु बहितर अमल आहे, त जेकी तमामु जेको कब्ज़नि खां पाक हुजे। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। छा साईं सुन्नत मौक़िदा खे छॾण सां बंदो गुनाहगार थींदो? सुन्नत मौक़िदा उन सुन्नतुनि खे चइबो आहे फजर जूं बरक़ाइतूं सुन्नत, ज़ोर जूं 4 रकायतूं ऐं पोयां 2 रकायतूं, मग़रिब जूं 2 रकायतूं, इशा जूं 2 रकायतूं। इन सुन्नत खे सुन्नत मौक़िदा चइबो आहे। उन जी तारीफ़ इहा आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत खे हमेशह पढ़ियो उनखे सुन्नत मौक़िदा चइबो आहे। इन जे अंदरि तमामु उलमा जा कौल आहिनि। बाज़ उलमा चयो त सुन्नत मौक़िदा खे छॾण सां बंदो गुनाहगार थींदो। बाज़ उलमा फरमाए सुन्नत मौक़िदा खे छॾण जे करे क़यामत जे ॾींहुं इहो बंदो सिफ़ारिश जो मुस्तहिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो घटि थींदो। बिना कंहिं उज़ुर जे सुन्नत मौक़िदा खे छॾणु तमामु उलमा फरमायो त हे ग़लति अमल आहे, ईअं करणु न खपे। सुन्नत मौक़िदा कीअं? मसलन तौरु फजर जे असां टाइम आयासीं त इन खां बाद में फजर जूं बरक़ाइतूं सुन्नत आहिनि न, इहे सुन्नत मौक़िदा आहिनि। अगरि कोई कमु थी पियो, बंदो फ़र्ज़ु पढ़ी करे निकिरी वियो त कोई मसइलो न आहे। ज़रूरी किथे मीटिंग में पहुचणो आहे, ज़रूरी किथे कम ते पहुचणो आहे, उनजे करे जेकॾहिं उनजे अंदरि ताख़ीर थी वियो, उनखे छॾे न त पोइ कोई जो कोई एतिरो मसइलो न आहे। बाक़ी तव्हांखे अल्लाह ताला टाइम ॾिनो, वुसअत ॾिनी, इन खां बाद में जेकॾहिं सुन्नत मौक़िदा खे बंदो छॾींदो, बाज़ उलमा फरमाए त इहो बंदो गुनाहगार थींदो। ऐं बाज़ फरमाए त क़यामत जे ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़ारिश जो मुस्तहिक़ जेको इहो बंदो घटि थींदो। त तमामु साथी सुन्नत मौक़िदा खे मज़बूत पकड़नि, उनखे छॾण जी कोशिशि न कनि। साईं, डॉक्टर ज़ाकिर नाइक चयो त जॾहिं मीडिया ते का औरत न्यूज़ ॾिए ऐं तव्हां उनखे ॾिसो 20 मिंट ताईं तव्हांजे ज़हन जे अंदरि हलचल न थिए त तव्हां वञी पंहिंजे दिमाग़ जो इलाजु करायो। हे साईं डॉक्टर ज़ाकिर नाइक साहिब जे मथां वॾो इहो एतिराज़ हलियो। मीडिया जे अंदरि इहा डॉक्टर ज़ाकिर नाइक साहिबु ॻाल्हि कई त अगरि तव्हां न्यूज़ ॾिसो था, टीवी ॾिसो था, उन टीवी जे अंदरि एंकर माई आहे जेकी तव्हांखे ख़बरूं ॿुधाए थी, 20 मिंट ताईं उनखे तव्हां चिताए ॾिसो, तव्हांजे ज़हन जे अंदरि का शइ जो हलचल न थिए, माना पोइ चई तव्हांजी खोपड़ी ख़राबु आहे, पोइ तव्हांजी खोपड़ी ख़राबु आहे। इहा बिल्कुलु 100% ॻाल्हि सही चई अथई। 20 मिंट हिकिड़ी औरत खे ॾिसो जंहिंजो मथो खुलियल आहे, जंहिंखे ज़बरदस्त मेकअप थियल आहे, जंहिंखे कंहिं क़िस्म जो कोई दुरुस्त लिबास पातल न आहे, त बंदे जी अगरि खोपड़ी ख़राबु न थिए, नियत ख़राबु न थिए, बंदे जी खोपड़ी ऐं नियत ख़राबु न थिए, त हक़ीक़त में इहो बंदो वञी करे डॉक्टर खां इलाजु कराए, इहो बंदो खोपड़ी जो जेको मरीज़ आहे। औरत जे अंदरि अहिड़ी अट्रैक्शन रखियल आहे त बंदो कोई बि मर्द, औरत जेकॾहिं ईअं सींगार सां वेठी आहे, उनजो रो बिल्कुलु लथल आहे, कोई बि जेकॾहिं अगरि उनखे मर्द ॾिसंदो, मर्द फौरी तौर उनजी तरफ़ माइल थींदो। चङा भला जेको माण्हू उनजे तरफ़ माइल थी वेंदा, छाजे करे औरत जे अंदरि अहिड़ी हिकिड़ी ख़ुदा कशिश रखी आहे। त डॉक्टर ज़ाकिर नाइक साहिबु बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे। औरत खे ॾिसण सां ई बंदे जो ईमान जेको आहे हलचल में अची वेंदो आहे।
हे अखियुनि जो जेको आहे, जेको नज़र आहे न, जेकी इहा तीर, इहा डायरेक्ट जेको इन जो कनेक्ट जेको दिलि सां आहे, डायरेक्ट जेको दिलि सां आहे। अगरि कोई बि बंदो चए थो न साईं तमामु औरतुनि खे मां ॾिसंदो आहियां, मुंहिंजी जेको नियत बिल्कुलु दुरुस्त आहे, हे बिल्कुलु कूड़ थो ॻाल्हाए, हे बिल्कुलु कूड़ थो ॻाल्हाए। हिकिड़ो हुजे नौजवान, इन खां बाद में हिकु हसीन औरत खे ॾिसे ऐं हिन जे ज़हन जे अंदरि बुरिया ख़्यालात न अचनि त हे बिल्कुलु ग़लति ॻाल्हि थो करे। का ॻाल्हि हुई जंहिंजे करे अल्लाह ताला क़ुरान हकीम में पर्दे जो हुकुम ॾिनो आहे, ऐं जेतिरो असांजो माशरो बेपर्दी वारो थींदो ओतिरो असां ज़्यादा जेको आहे ज़वाल जा मुस्तहिक़ थींदासीं। अॻे मां हिकिड़ी ॻाल्हि रिकॉर्ड कई हुयमि जंहिंमें हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जो ज़मानो हुयो, त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जॾहिं गुज़र कयो किथां रेगिस्तान इलाइक़े खां गुज़र कयो, त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला हुते ॾिठो त ॿ जेको हॾियूं पियूं आहिनि ज़मीन जे तां, ज़मीन ते यानी रेगिस्तान वारी जे अंदरि ॿ जेको हॾियूं पियूं आहिनि, उहे हॾियूं जेको पाण में यानी हरकत कनि पियूं, हरकत कनि पियूं। त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला कंहिं सादी खां पुछा कयो त तोखे ख़बर आहे त हे हॾियूं कंहिंजियूं आहिनि? उन चयोसीं मूंखे कहिड़ी ख़बर। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला फरमायो इन मां हिकिड़ी हॾी जेकी आहे न उहो हिकु मर्द जी आहे, हिकिड़ी हॾी इन मां जेको आहे उहा मर्द जी आहे, ऐं हिकिड़ी हॾी जेकी आहे इहा औरत जी आहे। ॾिसो हाणे कंहिं क़िस्म जो कोई जिस्म न आहे रहियो, कोई रूह न आहे रहियो, इन खां बाद में बग़ैर जिस्म खां, बग़ैर चमड़े खां, बग़ैर गोश्त खां बाद में बि मर्द जी हॾी औरत जी हॾी पाण में कशिश कनि थियूं। त छा था सम्झो, जेकॾहिं अगरि कोई नौजवान बि हुजे, हसीन बि हुजे, औरत बि यंग हुजे, हसीन हुजे, इन खां बाद में कोई बंदो चए साईं मां औरत खे ॾिसंदो आहियां मुंहिंजी दिलि बिल्कुलु ख़राबु न थींदी आहे, त तूं कूड़ थो ॻाल्हाईं। मुंहिंजे लाइ पूरी दुनिया जूं औरतूं सभु साईं भेनरियूं आहिनि, मुंहिंजी ग़लति सोच बि न वेंदी आहे। इहो बंदो नंबर 1 जो कूड़ो बंदो आहे, नंबर 1 जो कूड़ो बंदो आहे। औरत जे अंदरि ख़ुदा अहिड़ी कशिश रखी आहे जो बंदो पंहिंजे कंट्रोल में पोइ बीहंदो ई न आहे उनखे ॾिसण सां। या माण्हू चवंदा आहिनि साईं हया शर्म साईं जेको साईं पंहिंजे हथ में आहे, औरतूं जेको भले घुमंदी वधनि कंहिं क़िस्म में कोई टेंशन आहे या भला। हे मिसाल ॾींदा आहिनि, असांखे मिसाल ॾींदा आहिनि यार मौलवी हज़रत हमेशह नेगेटिव सोच, औरतुनि खे पर्दो हुजे, औरतुनि खे पर्दो हुजे, हया जेको शर्म पंहिंजे हथ में आहे। मां चवंदो जेकॾहिं अगरि पर्दो न आहे, हिजाब न आहे, अल्लाह जो कसम इहे शयूं पोइ कंट्रोल में नथियूं रहनि, बिल्कुलु बि कंट्रोल में न रहंदियूं। मुस्लमान जॾहिं पर्दे खे ख़सीस शइ सम्झो त मुस्लमान उन ॾींहं खां वठी करे हलाकत जो शिकार थिया, ज़िल्लत जो शिकार थिया। असां मुस्लमान जी शादियुनि जे अंदरि जेकॾहिं पर्दे जो माहौल न आहे, वॾे में वॾो माशरो हितां ख़राबु थींदो आहे। भले ॻाल्हि तव्हां तस्लीम न कयो, भले ॿी ॻाल्हि मुंहिंजी तस्लीम न कयो, असांजी शादियुनि जे अंदरि जॾहिं नौजवान यंग बहितरीनु लिबास पाए अचनि, पाण खे हसीन करे अचनि, ऐं उन ई जॻह ते मुस्लमाननि जूं नौजवान औरतूं पाण खे हसीन करे अचनि, ऐं हिकु ई मजलिस ते, ऐं उन मजलिस जे अंदरि तव्हां चओ कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे, अल्लाह जो कसम आहे इन मजलिस जे मथां ख़ुदा जी लानत वसंदी आहे। इन मजलिस खां फितनो उथंदो, इन मजलिस खां औरत ऐं मर्दनि जा तालुकात उथंदा। भले मूंखे कोई चए तव्हांजी ॻाल्हि ग़लति आहे, पर मां चवंदो हली करे तव्हांखे बाद में ख़बर चङी तरह पइजी वेंदी, पोइ यादि कजो मुंहिंजी ॻाल्हि, पोइ चइजो त साईं मुंहिंजी पर मां जेको ग़लति ॻाल्हि पियो करे। इस्लाम पर्दे जो तमामु वॾो यार क़ुरान हकीम में नस बयानु थियल आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिल्कुलु नस फरमायो आहे त औरतुनि खे हिजाब बहितर आहे, औरतुनि खे हिजाब लाज़मी आहे, इन जे अंदरि औरतुनि जी भलाई आहे। ऐं काई बि औरत चए त मां जेको पर्दो न कंदमि त उन औरत खे अल्लाह जो कसम आहे ख़ुदि हिन टाइम ताईं मालूम थी चुको हूंदो, जंहिं औरतुनि पर्दो न कयो हूंदो, जंहिं औरतुनि चयो न कंहिं क़िस्म जो कोई पर्दो न कंदियूंसीं, त चंद सालनि में उन औरतुनि खे हिन टाइम चङी तरह मालूम थी चुको हूंदो त केतिरो ज़वाल ॾिठो आहे, केतिरो नुक़सानु ॾिठो आहे। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए।